ज़ेर साया हर वली ए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। पिंड जे पार जी आहे मिड़ई मिठाई, पिंड जे पार जी आहे मिड़ई मिठाई, कान्हे कड़ाई सजन चखी जे चेत करे। कूड़ियूं पुछन के, कूड़ियूं पुछन के का न पुछे होत, जंहिंजो कुंडल सां पेच उहे पाणे थींदियूं पधरियूं। मोहब्बत संदियूं मुरलियूं तूं गोहन अॻियां न गा, मोहब्बत संदियूं मुरलियूं तूं गोहन अॻियां न गा। फिकियूं ॾींदियूं फूकूं जंहिंमें सुर नसा, वञी वासीगन अॻियां वॼा जेके सुर समझी सिरड़ो ॾिए। वञी वासीगन अॻियां वॼा जेके सुर समझी सिरड़ो ॾिए। सब सारा, सब हमद, सब सना, सब तारीफ़ूं जुगाइन उन वहदहू ला शरीक है जेको जहान जो खालिक ऐं हू मालिक आहे। करोड़ अरब अदब ऐं एहतराम ऐं न्याज ऐं निबड़तूं, एहतराम दुरूद ऐं सलाम उन जे हबीब करीम अलैहिस्सलाम जे मथां, जंहिंजे सदके अल्लाह ताला हिन कायनात खे पंहिंजे वजूद में आंदो। वाजिबुल एहतराम महफिल रूनक, महफिल ज़ीनत, महफिल मोहब्बत, महफिल इश्क़े मुस्तफ़ा, सादात ग़रामी मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलामो बंदा ए मुस्तफ़ा, उशाकाने मुस्तफ़ा, शिद्दा ई मुस्तफ़ा, सुठे नसीब, सुठे मुक़द्दर, बुलंद बख्त वारा मुझे सोहणे नबी, मोहन नबी, ढोलण नबी, लजपाल नबी, रूह जी राहत नबी, साह जे सुरूर नबी, दिलन जे दिलदार नबी, जहानन जी जान नबी, आमना जे लाल नबी, अब्दुल मुतलब जे गोशाए जिगर, हजरत अब्दुल्ला साईं जे बाग जे फूल, हसनैन करीमीन अलैहिस्सलाम जे नाने, पाक दामन खातून अतर जे बाबे, हैदर जी बिरादर, अल्लाह जो बेमिसाल महबूब हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो। अल्लाह ताला जा लखा एहसान करोड़े करम जा अज असां अमा ते पंहिंजो फज़ल, पंहिंजो करम, पंहिंजी मेहरबानी, पंहिंजी इनायत, पंहिंजी शफ़क़त करीमी फरमाई, जो हिन बाबरकत अज़मतन रहमतन वारे नेमतन में अज बरकतन वारी रात अल्लाह ताला पंहिंजे दोस्तन जे आस्ताने ते, हिन पाक सरजमीन ते, हिन खुशकिस्मत शहन में अल्लाह ताला असां अमा सां राज़ी थी पियो, जो अज हर बुराई खां महफूज रखी ऐं पंहिंजे सालिहन, पंहिंजे ओछाकन जी सोहबत जे हल्के में विहारे ऐं पंहिंजे नेमतन सां नवाज़ो। हाँ ही क़िबला साईं जन पंहिंजी शफ़क़त ऐं इनायत कई, मेहरबानी कई, जो असां खे इन प्रोग्राम में शामिल कयूं। असां इन खे ऐन वाजिब ऐं ऐन फ़र्ज़ सम्झो अचण। पुट इहो मुंहिंजे मथां न हलियो, ही उशाकनि जो प्रोग्राम आहे, आरफन जो प्रोग्राम आहे, दरवेशन अल्लाह जे दोस्तन जो प्रोग्राम आहे, ऐं हिकु अणजान फ़क़ीर खे
साईं जन उन जो सबक ॿुधण जे लाइ पंहिंजे साम्हूं विहारियो आहे। सो वरी वॾी आज़माइश में रखियो अथनि त ॻाल्हि महबूबनि जी हुजे ऐं 15 मिंट हुजनि, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तसौफ़ जे हिकिड़े हर्फ़ ते ॻाल्हाइबो त उन जे लाइ बि का वॾी मुदत खपे। पर इहा हाज़िरी आहे, ही वाइज़ ख़िताब तक़रीर कोन्हे। हबीब अलैहिस्सलाम जा छा कहो, ही उहा सोबत आहे। ये हज़रत मौलाना अशरफ अली थानवी तो लिखे, इहो असांजे देवबंदनि हज़रातनि जो वॾो इमाम, वॾो उन्हनि जो उलमा ऐं सभु उनखे ईअं तस्लीम कंदा आहिनि जीअं असांजा पंहिंजे अक़ीदत वारा कंहिं इमाम खे तसवर कंदा आहिनि त ही असांजा दोस्त उनखे ईअं सम्झंदा आहिनि। असांजे लाइ बि क़ाबिल इज़त आहिनि, सभु वाजिबुल एतिराम आहिनि ऐं कंहिंजी नुक्तचीनी करण वारो न आहियां। मां हिकिड़ो उन्हनि जो हवालो थो ॾियां त उन्हनि पंहिंजे किताब में लिखियो आहे त कंहिं शख़्स खे कंहिं शख़्स खे शौक़ पैदा थिए, कंहिं अल्लाह जे बंदे खे इश्क जागे ऐं शौक़ पैदा थिए त मां अल्लाह जी कचहरी में वेहां ऐं अल्लाह जे कचहरी में वेहां ऐं अल्लाह जो कलाम ॿुधा, अल्लाह जो आवाज़ ॿुधा, अल्लाह जी गुफ़्तगू ॿुधा। इन महफ़िल में वेहां जिथे अल्लाह जी ज़ात महफ़िल मचायो वेठो आहे, उन जॻह ते मां वञी वेहां। मौलाना अशरफ अली थानवी तो चए त इन खां पुॼे त कंहिं अहले तसौफ़ वारे फ़क़ीर जी सोबत में वञी वेहे, उन जे कचहरी में वेहे, अक़ीदो इहो रखे त मां अल्लाह जे मजलिस में वेठो आहियां। सो मूंखे साईं जन जो सॼी जमात पोइते हूंदी आहे ऐं इमाम खे मुसले ते बीहारे छॾिबो आहे, त मूंसां अॼु अशर इहो थियो आहे। मुंहिंजी गुफ़्तगू त सूरतनि सां हूंदी आहे। सो हाणे मां वेठो आहियां, केॾां निहारियां त कंहिंखे इहा ॻाल्हि सम्झ में थी अचे। फरमाइनि था त उहो ईअं शख़्स सम्झे त मां अल्लाह जे सोबत में वेठो आहियां, अल्लाह जी कचहरी में वेठो आहियां ऐं ही आवाज़ मुंहिंजे हक़ीक़ी रब करीम जो आहे जेको मुंहिंजे कननि ते पहुचे। ऐं इन सां अक्सर फर्ज़ कयो मां क़िबला मौलाना अशरफ अली थानवी जी ॻाल्हि छो कई त कॾहिं कॾहिं उन्हनि जे जमातनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। इन जे करे असां पंहिंजे अक़ीदत वारनि जी, पंहिंजे नज़रे वारनि जो को हवालो न ॾिनो आहे। उहा त ॻाल्हि ई हिकिड़ी अलॻि आहे, उहो हिकिड़ो नज़रियो ई अलॻि आहे। उहा बि करे छॾियूं। फरीद थो चए हिकु है सानू हिक दी दम दम सिक है, जो हिक नू नू जाने वो काफर तो मुशरिक है। हिक है सानू हिक दी दम दम सिक है। तो फरीदो चए चाचड़ वांग मदीना जातम कोट मिठड़ बैतुल्ला, चाचड़ वांग मदीना जातम कोट मिठड़ बैतुल्ला, रंग बादामी रंग होया कितम रूह तजल्ला, ज़ाहिर दे विच मुर्शिद हादी बातन दे विच अल्लाह। हुण नाज़ुक मुखड़ा पीर फरीदन साकू दिसदा है वजहुल्लाह। सुभान अल्लाह। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मसनवी में फरमाइनि था पीर कामिल सूरते ज़िल्लो इला, पीर कामिल सूरते ज़िल्लो इला, याने दीदे पीर दीदे किबरिया। ए मुरीद ए हक जा तालिब, तुझे हादी जी नजर या अल्लाह जी नजर आ, उन जी सूरत इहो अल्लाह जे हक़ीक़ी सूरत जो अक्स आ।
अल्लाह फरमाए तो ही त असां वरी उन पंहिंजे किताब जे तरफ़ हलिया वेंदासीं त पोइ अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त ही 15 मिंट घड़ी वारा साईं तोरे खे चया आहिनि ॿुधो ॿुधो थोरो हीअ 15 मिंट ही घड़ी वारा तोरे खे बटन खे छॾ 15 मिंट घड़ी वारा थोरे के ही कहिड़ा आहिनि अल्लाह फरमातो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैला हू पाका जंहिं पंहिंजे हबीब खे पंहिंजे महबूब खे मेराज कराई रात जे हिस्से में सॼी रात बि न अधु रात बि न चोथों हिसो बि न तमामु कलील हिसो पर उनखे एॾो अल्लाह ताला टाइम अता कयो हुज़ूर था फरमाइनि त इहा घणी मुदत हुई 18 वरिया गुज़री विया त बाबा हीअ जेके साईं मूंखे 15 मिंट ॾिना आहिनि उहे मेराज वारा सम्झो घड़ीअ वारा न अच्छा इन मुतालिक़ अञा हिकु अर्ज़ु कयां त वताए फ़क़ीर खे अम्मा चयो मां चयो त बा ईद सयूं रधियूं आहिनि तो वञी मिठाई वञी वठी आ तो वतायो वीचारो ॿियो त ॿार अम्मा जे चवण सां पर पैसा हुआ ई कोन फ़क़ीर माण्हू ज़िक्र फिकरण वारो पैसा त हुआ ई कोन सो पंहिंजो ऐं फ़क़ीर जेको सो सादो सुधो हुयो ऐं असांजे चेलनि वांगुरु हुनजे पुठियां चेला बि कोन हुआ असां वटि वरी सॼो जेको सम्झो त चकुले जो सामान ॾिसो असांखे पातो पियो आहे मुकमिल इन जे करे पोइ माण्हू फांसनि था ॼार में अचनि था सो फ़क़ीर जेको आहे सो उहो वतायो फ़क़ीर जेको सो अकेल ॿियो ॿार किथां आणिया पैसा आहिनि कोन दुकान वारो कोन ॾींदो सो पासे ते वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे अर्ज़ु कई मौला अम्मा जे अॻियां मुंहिंजो भरम रख ऐं महिरबानी कर कंहिंजे दुकान वारो त ॾींदो ई कोन को सो रब पंहिंजे बंदनि सां दोस्तनि सां ॻाल्हाईंदो आहे तोसां बि ॻाल्हाईंदो पर तो कॾहिं गौर न कयो आहे तो कॾहिं फिक्र न कयो आहे तो कॾहिं सोचो बि कोन्हे को हू सुवाल बि कंदो आहे जवाब बि कंदो आहे त भाउ इहो वताए फ़क़ीर जेको सो आवाज़ आयो त वञ पंहिंजी माउ खे चओ त जेको न गुंदलो घर में पियो आहे उन में मिठाई पई अथसि सो वतायो फ़क़ीर जो ॿियो त हथे खाली माउ जो ॾिठो त अबा कर ख़बर मिठाई कोन आंदी छा चई अम्मा मिठाई आंदी आहे किथे रखी अथई चई त गुंदले में सो मां जो वञे गुंदले में त सॼो गुंदलो 2 मणनि जो भरियो पियो आहे मिठाई जो त मां मोटी चई त अबा मूं त तोखे चयो त पा मिठाई जो वठी आ ही सॼो गुंदलो 2 मणनि जो भरियो पियो आहे जे मां जन दुकान वारे खां वरितो उन जा पाव वॾा आहिनि अरे मुझे दिल थी थे मां अवाजा चेहरा था क्या पर मुझे मजबूर करे बंदी साईं विहारियो आहे तो बाबा अर्ज करण जो मकसद इहो अल्लाह तो फरमाए बस गाल पंहिंजे पुजाणी ते थी अचे अल्लाह पाक तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आन नुत्तकुल्ला वकूनू मअस्सादिकीन ऐ ईमान वारो मु अल्लाह खां डिजो तकवा पैदा कयो डिजो ऐं तकवा पैदा कयो मौला तकवा किथां मिलंदी अल्लाह फरमातो वकूनू मअस्सादिकीन सच्चन जे तरफ वञो काॾे वञो सच्चन जे तरफ वञो उतां अल्लाह अकबर का यूनिवर्सिटी आहे ओना वञो मके वञो मदीने वञो मौला तकवा किथां मिलंदी अल्लाह फरमातो वकूनू मअस्सादिकीन सच्चन जे तरफ वञो मुंहिंजे दरवेशनि जे दरवाज़े ते वञो उन्हनि जी सोहबत में वेहो बेटा तर्जुमो कयो वे त
तनी वट वेह जके वेही था जानन वेह नसाण बियन मता वेही वेल विनाए हल तिनी सा हल जके हली था जानन हल नसाण बियन मता हली हाल विनाए इन मोहब्बत में इन सोहबत में इन रंग में लाल थींदो अगर जे लाल न थो त ककोरबो जरूर ककोरबो जरूर फर्ज कयो भाई लाल थे लाल न थे त ककोरजे पर जेकर ककोरजे नथो त पो बि हिन सोहबत जो फ़ाइदो आहे फ़कीर साहब लाल भी न थे ककोरजे भी न त पो सोहबत जो फ़ाइदो त न थियो पो सोहबत जो फ़ाइदो कीअं त दरवेश फरमाइनि था त ॾिसो त अन्न जे जिन्स में भितर भी हूंदा आहिनि अन्न जे जिन्स में भितर भी हूंदा आहिनि भितर तव्हां जुदा कयो ऐं अन्न जुदा कयो त केरु मुख़्त बि कोन वठंदो पर जे जिन्स सां गॾु आहिनि त गॾु तुरंदा ऐं भितरनि जी क़ीमत उहा थींदी जेका अन्न जी समझो था पोयां भी समझन पिया ॿाहिरि मुंहिंजा माना अन्न जी जिन्स जेका भितरनि जी क़ीमत गॾु रहण में ईअं थींदी जेका गॾु तुरंदा अघु बि उन्हनि जो उहो थींदो त को माण्हू चवे त इहो त फ़क़ीर अकुली दलील ॾिनो आहे केॾां जेको सो अन्न ऐं केॾां भितर इहो त अकुल जो जाठो आहे इन जे लाइ को छा अल्लाह जो फ़ैसिलो बि ईअं आहे त चइबो त अल्लाह जो क़ुर बि ईअं थो चवे सूरे कहफ ओ उन्हनि असहाबे कहफ जे जेकी सोहबत करण वारो कुत्तो हुयो जेको उन्हनि जे कदमनि में कुत्तो वेठो हो हू त अंदर गार में सुतल हुआ कुत्तो अदब करे ऐं उन्हनि जे पेरनि खां सुतो पियो हो अल्लाह तो क़ुर में चवे त कुत्तो जन्नती आहे ए अल्लाह छा कुत्तो बि जन्नत में वेंदो रब तो फरमाए मूं कुत्तनि जे लाइ जन्नत थोरे के ठाही आहे इहा जन्नत त आदम जी मिल्कत आहे जन्नत आदम जी मिल्कत आहे उन जे औलाद जे वरसे जी मिल्कत आहे जन्नत मूं उन कुत्तनि जे लाइ कोन ठाही रब तूं थो चवीं तुंहिंजो क़ुर आहे त कुत्तो जन्नत में ईंदो अल्लाह फरमाए थो ही उहो कुत्तो थोरे के भौंकण वारो ही मुझे दरवेशन जे अदब करण वारो कुत्तो आहे उन्हनि जे सोहबत रखण वारो कुत्तो आहे उन्हनि जे तहज़ीम करण वारो कुत्तो आहे त ॻाल्हि क्लियर थी वई हज़ार दलील क़ुरान करीम महबूबन करीमन जे हदीसनि मां फ़क़ीर ॿुधाए सघे थो पर दोस्तो प्यालड़ी में समुंड के साइन विझी ॾिनो आहे इन जे करे तरी पार हुन पासे थियणो आहे टाइम जो बचा करणो आहे त अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असहाबे कहफ जो कुत्तो सोहबत में सुमे रब तो चाहे त जन्नत में वञे अगर असी तव्हां उहो ई आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहियो जन्नत ठही बि तुंहिंजे मुंहिंजे लाइ त मूंखे ॿुधा त तूं इन सालियनि सां गॾु हूंदे या न हूंदे सुभान अल्लाह त हिन सोहबत में इहे माण्हू थींदो आहे हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह हज़रत जुनैद बगदादी साईं बाजार में आयो तो छाइन वारो छायूं पियो खपाए जिन महिल छाइन जो ढेर ॾिठई त बुज़ुर्ग छा कयो जो अची आंगर रखियई हिकिड़ी छाईअ ते आंगर रखियई ऐं अघु पुछई त हिन जो अघु केतिरो आहे त छाइन वारे अघु ॿुधायो साईं 4 आना या 2 आना या 6 आना केतिरो बि ॿुधाई ठीकु आहे न उन ज़माने जी ॻाल्हि हुई 1300 साल गुजरी चुका 1200 साल 12 संधियूं गुजरी वयूं त उन टाइम में टके पैसे जो वॾो वैल्यू हो क़ीमत हुई उन नसी क़ीमत सो अल्लाह जे वलीअ वरती कोन आंगर रखी ऐं अघु पुछी ऐं हलियो वियो उहो जेको छाइन जो वापारी हो उहो दरवेशन जी सोहबत में वेंदड़ हो उनखे इन सोहबत जो क़दुरु हुयो
उन छा कयो जो अल्लाह जे दरवेश जेका आमिर जे छाई ते रखी उहा छाई खणी ऐं पंहिंजे चादर सां उघी साफ़ करे ऐं पटको लाहे छाइन जे उन मथां ढेर ते रखी ऐं उहा जेका छाई जेके आमिर साईं रखी उहो उन जे मथां जेका सा रखई। हाणे माण्हू पिया अचनि अघु पुछण जे लाइ बाबा हिन छाई जो अघु केतिरो? बाबा टको पैसो आनो। बाबा ही जेका मथे तो रखी आहे इन जो अघु केतिरो? चई इन जो अघु 5 रुपया। बाबा छा